हेडलाइंस वॾिठियूं इते अवासा अहम ख़बर शेयर कंदासीं। कराची खां सिंध पुलिस जे 91 इंस्पेक्टर्स खे DSP जे उहिदे ते तरक्की ॾिनी वई। अवासा ख़बर शेयर कंदासीं। CPO कराची में तक़रीब कोठाए ऑफिसरनि खे तरक्की जा बैजिस लॻाया विया। अवासा ख़बर शेयर कंदासीं। अहम ख़बर आहे तक़रीब में सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार, IG सिंध गुलाम नबी मेमण ऐं ॿिया शरीक। अवासा ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। कराची खां सिंध पुलिस जे 91 इंस्पेक्टर्स खे DSP जे उहिदे ते तरक्की ॾिनी वई। अवासा ख़बर शेयर कंदासीं। CPO कराची में तक़रीब कोठाए ऑफिसरनि खे तरक्की जा बैजिस लॻाया विया। तक़रीब में सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार, IG सिंध गुलाम नबी मेमण ऐं ॿिया शरीक आहिनि। एक भेरो ॿीहर अवासा अहम ख़बर शेयर कंदासीं। तव्हांजो मक़सद आइन ऐं कानून जी पासदारी कंदे ॾोहनि ख़िलाफ़ विढ़णु आहे, ज़ियाउल हसन लंजार जो इहो चवणु आहे। अव्हां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। IG सिंध जो चवणु आहे त उम्मीद आहे त तरक्की माणींदड़ ऑफिसर ॾोहनि जे ख़ात्मे लाइ भरपूर किरदार अदा कंदा। अवासा ख़बर शेयर कंदासीं। कराची खां सिंध पुलिस जे 91 इंस्पेक्टर्स खे DSP जे उहिदे ते तरक्की ॾिनी वई। CPO कराची में तक़रीब कोठाए ऑफिसरनि खे तरक्की जा बैजिस लॻाया विया। अव्हां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। तक़रीब में सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार, IG सिंध गुलाम नबी मेमण ऐं ॿिया शरीक आहिनि। तव्हांजो मक़सद आइन ऐं कानून जी पासदारी कंदे ॾोहनि ख़िलाफ़ विढ़णु आहे, सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो इहो चवणु आहे।